हिक माण्हूअ जे ज़ाल जी सालगिरह हुई। ज़ाल खे सुठो वॻो तोहफ़े में ॾियणु थी चाहियो। दुकान ते वियो, हिक खां हिकु वॻो सम्झ में न आयो त कहिड़ो ख़रीद कजे। दुकान ते ॿ छोकिरियूं सुठा कपिड़ा पातल सुठे ख़ानदान जूं पे लॻियूं। काफ़ी कपिड़ा कढाए बहस पे कयूं त कहिड़ो वठनि। हिन माण्हूअ सोचियो त हीअ होशियार छोकिरियूं आहिनि, जेके कपिड़ा हीअ वठंदियूं आऊं बि उन्हनि मां वठंदुसि। अधु कलाकु बहस करण खां पोइ उन्हनि छोकिरियुनि हिकु वॻो वरितो। उन माण्हूअ बि झटि करे दुकान वारे खे चयो त अहिड़ो वॻो मूंखे बि ॾे। वॻो वठी पैसा अदा करण खां पोइ काउंटर ॾांहुं वधियो त वरी साॻियूं छोकिरियूं ॾिठईं त ॿिए शॉप ते पियूं वॻो वठनि। माण्हूअ सोचियो त ॿियो वॻो बि यकीनन सुठो वठंदियूं, आऊं बि ज़ाल लाइ वठां, ॾाढी ख़ुशि थींदी। उन दुकान ते बि छोकिरियूं दुकान वारे सां मग़ज़ मारी करे वॻो वरितो। माण्हूअ बि जल्दीअ सां दुकान वारे खे चयो त साॻियो वॻो साॻिए कलर में ॾे। हिन माण्हूअ वॻो वठी बिल अदा कयो त ॾिसे त हू छोकिरियूं बिल अदा करण ते अटकी ॿई वॻा वापसि करे दुकान मां हलियूं वियूं। माण्हू हैरान थियो त कलाकनि जी महिनत खां पोइ वॻा वठी वरी जल्दी छो वापसि कयऊं। पोइ माण्हू उन्हनि जे पोयां पार्किंग में वियो, सलाम करे पुछियईं त अदियूं तव्हां वॻा पसंदि कया, तव्हांखे फॉलो करे मूं बि पसंदि कया, पोइ तव्हां वापसि छो कया? पैसा खुटी विया या ॿी का वजह हुई? छोकिरियुनि चयो, असांखे कपिड़ा न पसंदि हुया, पुराणे फैशन जा हुया ऐं न वरी ख़रीद करणा हुया। असांजे भाउ चयो कलाक खां पोइ वठणु ईंदुसि। कलाकु किथे टाइम पास कयूं हा त शॉपिंग जे बहाने कलाकु गुज़री वियो। उन माण्हूअ जा ॿई हथ मथे ते अची विया ऐं सोचियईं त जॾहिं अकुल पे विरायो, असीं मर्द अलाए किथे हुआसीं।